दोस्तों अस्सलाम वालेकुम। असांजो जेको सालियानो टूर जो प्रोग्राम हूंदो आहे उहो शुरू थी चुको आहे ऐं हाणे असां गंबट क्रॉस कयो आहे ऐं पहिरों असांजो हीउ जेको वीडियो आहे तव्हां सां शेयर करणु चाहियां थो त अॼु असां पाण सफ़र ते बाक़ाइदगी निकिता आहियूं ऐं 10 खां 15 ॾींहंनि जो हीउ टूर आहे जेको पाण इस्लामाबाद खां पोइ नारायण कागान गिलगित हुंसा स्किर्तू जेको आख़िरी पॉइंट आहे असांजी ऐं आख़िरी पॉइंट ते पाण पहुची वरी पाण वापसी जो सफ़रु कंदासीं ऐं बरसातूं तमामु घणियूं हिन इलाइक़े में आहिनि अला केरु करे दवाउनि में बि यादि रखिजो असांखे ऐं तव्हांखे लम्हे बि लम्हे हर मंज़र खां हर ख़ूबसूरत शइ खां आगाह कंदा रहंदासीं मौसम खां बि आगाह कंदा रहंदासीं। हिन वक़्तु असां गंबट क्रॉस पिया कयूं त सख़्तु गर्मी आहे ऐं तमामु घणी गर्मी आहे ऐं ॿुधाए पियो वञे त पंजाब जे पासे तमामु घणी बरसातूं आहिनि इन करे असां बरसातुनि खां बचाव जा जेका इंतज़ाम कया आहिनि छाकाणि त सामान मथे गाॾी में पियल आहे उन सामान जी बि पाण खे सार संभाल लाइणी आहे ऐं पाण राति साईं जहांगीर शाह बुखारी चवणु आहे त असां राति सफ़र में गुज़ारियूं ऐं सुबुह जो पाण हली जीअं इस्लामाबाद पहुची सघूं पर हूअं असांजो प्रोग्राम हो त सुबुह जो पाण निकिरूं शाम इस्लामाबाद पहुची वञूं पर हाणे असां पहुचंदासीं सुबुह जो। हिन सिलसिले में असां सफ़र में गॾु आहिनि ज़ाहिद क़ाइम खानी आहे नुशरत फिरोजी नंढा जनरल सदर हे असांजो नंढो कैमरामैन आहे छा नालो आहे तव्हांजो त खलील रहमान आहे ही ऐं मुर्तज़ा तगर आहे ऐं सही शिबली असांजो शिबली ऐं शुएब ऐं हिन खां पोइ नंढड़ो असांजो लकेदार सो सफ़र खे शुरू थी अची चुको आहे सफ़र पंहिंजो ऐं पाण घुमंदासीं इंजॉय कंदासीं। हिते जी मौसम बि ॾिसो था पिया बहितर आहे बसि हाल ई त गर्मी घणी आहे ॾिसी गर्मीअ मां टपूं पोइ ॾिसूं था टूर खे छा इहो नंढो असांजो मज़र ख़ासि कली ऐं हाणे असांजो साईं जहांगीर शाह बुखारी बि असां सां गॾु आहे ऐं साईं सां पाण थोरी ॻाल्हि ॿोल कंदासीं। साईं अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम साईं कीअं पियो सफ़र? फर्स्ट क्लास दोस्तनि सां गॾु हूअं ई ॿार हूंदियूं आहिनि वरी हाणे जो गॾिया आहियूं दोस्त तमामु सुठो पियो थो लॻे। उस्ताद मसूद महमूद सीनियर मैकेनिक आहे कंडियारे जो ड्राइविंग पे थो करे असांजी गाॾी इंशाल्लाह इंजॉय कंदासीं। ऐं हिन खां वठी चर्चनि भोगनि जो सिलसिलो बि शुरू थी वियो आहे ऐं जेको साम्हूं अटैक आहे मज़र ख़ासि करे जो हाणे जो अटैक अॼुकल्ह ज़ाहिद क़ाइम खानी आहे। हाणे ॾिसूं त अॼु ज़ाहिद क़ाइम खानी हुनजे ॾाढो थोरो ईअं हेठि आहे घटि थो ॻाल्हाए सघे चर्चनि भोगनि में बि घटि थो करे सघे मज़र हुन ते अॼु हावी आहे पर हाणे अॻिते ॾिसूं त उहो बलांद क़ाइम खानी अॻिते थो करे ऐं लम्हे बि लम्हे तव्हां दोस्तनि खे आगाह कंदा रहंदासीं। सफ़र में असां गॾु रहिजो दुआनि में यादि रखिजो। अल्लाह हाफ़िज़।